हाला यूनियन काउंसिल फतेह मोहम्मद शाह जे ॻोठ नूर मोहम्मद जलालानी जो क़दीमी प्राइमरी स्कूल मुहंजे दड़े जी यादि ताज़ा करण लॻो। 14 मई 1971 में मंज़ूर थींदड़ प्राइमरी स्कूल खे अञा ताईं सरकारी तरफ़ां बिल्डिंग न मिली सघी आहे। प्राइमरी स्कूल हिकु NGO जी मदद सां तयारु थियल हिकु कमरे में हलंदड़ आहे, जंहिं सबबि स्कूल में वेहण जी जॻह न हुअण करे ॻोठ जा केतिराई मासूम ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। हिकु कमरे में हलंदड़ स्कूल में न बिजली जी सहूलियत मौजूदु आहे ऐं न वरी 4 दीवारी आहे। समाजी अॻवान सलमान अली लिगारी, हुसैन बख्श सोलंकी ऐं ॿियनि इलाइक़े वासियुनि असिस्टेंट कमिश्नर हाला, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं DO एजुकेशन प्राइमरी मटियारी खां मुतालबो कयो आहे त हू स्कूल जो विज़िट करे स्कूल जी बिल्डिंग मंज़ूर कराइण समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ सूबाई हुकूमत खे लिख पढ़ करण में मदद फ़राहम कनि त जीअं मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणाए सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची